सुप्रीम कोर्ट में नेब तरमीमूं कालदम करार ॾियण ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि जी ॿुधणी। चीफ जस्टिस कासिफ़ फ़ाइज़ जी साझी सरबराही में 5 रुकनी लार्ज बेंच ॿुधणी करे रही आहे। तहरीक इंसाफ़ बानी वीडियो लिंक ज़रिए अदालत में पेश। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान चीन जी तरक्की जे मॉडल मां फ़ाइदो हासिल करणु चाहे थो। सीपेक पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती जी मज़बूत अलामत आहे। चीन सां ज़राअत, IT ऐं ॿियनि शोबनि में सहकार वधायो वेंदो। चीन जे एक्ज़ॉम बैंक पाकिस्तान तरक्की में अहम किरदारु अदा कयो आहे। कराची सर्कुलर रेलवे जी बहाली लाइ हू चीनी सीड़पकारी जा ख़्वाहिशमंद आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी चीनी सीड़पकार कंपनियुनि सां मुलाक़ातूं। हुकूमत तरफ़ा महांगाई में पीड़ियल अवाम के नओं झटको। बिजली 1 महीने लाइ ₹3.33 फ़ी यूनिट महांगी। बिजली जे अघनि में ताज़ो इज़ाफ़ो कंहिं इलेक्ट्रिक जे वाहिपेदारनि ते लागू न थींदो। इंसानी हक़नि जो अॻवान सारमरनी थन्यपियाक ॿारनि जी स्मगलिंग जे केस में पेश। FIA जिस्मानी रिमांड जी दरख़्वास्त करे छॾी। कानूनी टीम पेश न थियण सबबि ॿुधणी कुझु देर लाइ मुलतवी। खानपुर वेझो चिंची रक्षा ड्राइवर मुबीना तुरखवा आसिफ सेठार जो रक्षा रस्ते तां हथ। पुलिस तरफ़ां जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ इलाइक़े जी नाकाबंदी। वड़ियासीन में दरसीअ जी बाज़ियाबी जे लाइ शटबंद हड़ताल। एहतजाजी मुज़ाहिरो। खीरथर केनाल पुल ते धरणो। ॻोठाणनि जो चवणु आहे त 2 हफ़्ता गुज़रण बावजूदि पुलिस पोरित काशिफ धारिजे खे बाज़ियाब न कराए सघी आहे। धाड़ियलनि फ़ोन करे मौक़े जी बाज़ियाबी लाइ भंग तलब कयो आहे। हैदराबाद में गैस सिलेंडर धमाके जो वधीक हिकु ज़ख़्मी। नींगरी कराची जी अस्पताल में फोतनि जो अंग वधी 24 थी वियो। 7 वरहनि जी तिंसा कराची जी अस्पताल में दमथड़ीअ हवाले कयो। सहाफ़ी नसरुल्लाह गडानी एजाज मोहम्मद महर जे क़त्ल ख़िलाफ़ कलम धड़ी सरापा एहतजाज। मीरपुर मातले में कलम धड़ियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। SSP ऑफिस अॻियां धरणो। कैंप क़ाइम। दौलतपुर सफ़र में बि सहाफ़ियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। अॻवाननि जो चवणु आहे त पुलिस सहाफ़ी नसरुल्लाह गडानी ऐं जान मोहम्मद महर जा क़ातिल गिरफ़्तार न करे सघी आहे। जवाबदार गिरफ़्तार न थियण सबबि कलम धड़ी पाण खे ग़ैर महफ़ूज़ सम्झी रहिया आहिनि। नवाबशाह में नौजवान सजाद रिंद जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ बासनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। लाश रखी धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त पंहिंजी बिरादरी जे बासर सजाद रिंद खे होटल ते घुराए गोलियूं हणी क़त्ल कयो आहे। काज़ी अहमद पुलिस बासरनि जी वंगार वहंदे कातलनि खे गिरफ़्तार न करे रही आहे। खानपुर महर भरिसां पुराणी तकरार तां फायरिंग में पुटु क़त्ल, पीउ ज़ख़्मी। हथियारबंदनि गोलियूं हणी शाहज़ेब खे क़त्ल ऐं संदसि वालिद ज़ाहिद बोज़दार खे ज़ख़्मी करे छॾियो। वाक़े सबबि इलाइक़े में छिकतां। सिजावल चोणीचे में बदअमनी ख़िलाफ़ शहरियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। मोटरवे ते धरणो। ट्रैफ़िक मुअतल। ॻोठाणनि जो चवणु आहे त हथियारबंद 3 सोलर प्लेटूं फुरे खणी विया आहिनि। पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न कई आहे। बलोचिस्तान जे इलाइक़े ओथल भरिसां क़ौमी शाहराह ते मुसाफ़िर कोच खे भाए। 3 ॼणा सड़ी फोत, 11 ज़ख़्मी। गणित जोगी हालत में कराची मुंतक़िल।
सिंध में पानी जो बहरान संगीन आबादकार सरापा एहतजाज नए कोट में पानी की खोट खिलाफ 3 ॾींहं बि आबादकारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो घारे में भी पानी के खोट खिलाफ आबादकारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो टारनि के बाहे ककड़ शाख के 20 फुट घारो केतरनि एकड़नि ते बीठल फसल पानी हेठि पानी ॻोठ शेमीर वाहण ऐं ख़ुदा बख़्श जोड़े जो समेत ॿियनि ॻोठनि तरफ़ वधण लॻो। ॻोठाणनि जो चवणु आहे त आबाशी अमले जी नारी सबबि ककड़ शाख के घारो लॻो आहे। थोड़ा बरसां 11,000 वोल्टेज जी तार मां करंट लॻण सबबि नींगर फौत 15 वरनि जे इसरार अहमद करंट लॻण सबबि दमधणी हवाले कयो। डोकरी वरसां पानी की खड में किरण सबबि नींगरी बुरी फौत 12 वरनि जी सजना शेख खड में बुरी दमधणी हवाले कयो। T20 वर्ल्ड कप जी मैच में पाकिस्तान जो अमेरिका से मुकाबलो थी रहियो आहे। फास्ट बॉलर मोहम्मद आमिर जो चवणु आहे त हू मैच लाइ ज़हनी तौर तैयार आहिनि। अमेरिका ख़िलाफ़ मैच में कामयाबी हासिल कई वेंदी।